सेवण का ख़बर शामिल कयूं पिया त हल्का रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ मेमण मौला सेवण जे ट्रांसफार्मर के 3 रातियूं गुज़री वयूं पर सड़ियल ट्रांसफार्मर लॻी न सघियो। मेमण मौला सेवण जो अवाम सख़्त परेशान, बिजली न हुअण करे ॾींहं जो गर्मी ऐं पीअण जे पाणीअ जी शदीद खोट थी वई। बिजली न हुअण करे मेमण मौला सेवण जा रहवासी पाणी न भरे सघिया, जॾहिं त सेवण जे वापडा इंतज़ामिया उघूर निंड में सुतल। केतिरनि ई ॾींहंनि खां सड़ियल ट्रांसफार्मर ठही न सघियो, जॾहिं त मेमण मौला जो अवाम सख़्त परेशान ऐं जेकी मीटरनि ते बिजली मेमण मौला जा रहवासी ॿारे रहिया आहिनि सख़्त परेशान, जॾहिं त माण्हुनि खे डायरेक्ट कनेक्शन मिलियल आहिनि उन्हनि खे वरी प्राइवेट मुलाज़मनि ॿियनि ट्रांसफार्मर मां जुगाड़ करे बिजली बहाल करे ॾिनी आहे, जॾहिं त मेमण मौला सेवण जा रहवासी मीटरनि वारा सख़्त परेशान आहिनि। मेमण मौला सेवण जे रहवासियुनि SDO वापडा सेवण खां मुतालबो कयो त खुदारा कुझु रहम करियो, मेमण मौला सेवण जो सड़ियल ट्रांसफार्मर ठहिराए ॾियो ऐं प्राइवेट रखियल अॻोणे लाइनमैन जा रखियल प्राइवेट मुलाज़िम हटायो।